ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदा सकरन में पुट तां माउ जी क़त्ल खां पोइ वारिसनि जो मुज़ाहिरो, साज़िश तहत क़त्ल करण जो इल्ज़ाम, असुल जवाबदार खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। जी नाज़रीन, अवांखे अहम ख़बर सकरन मां आगाह क़ीमत। सकरन में पुट हथां माउ जी क़त्ल खां पोइ वारिसनि जो मुज़ाहिरो, साज़िश तहत क़त्ल करण जो इल्ज़ाम, असुल जवाबदार खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। इन हवाले असांखे वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सकरन मां सोहेल चांडियो। जी सोहेल, कहिड़ा तफ़सीलात आहिनि हिन बाबति? जी रोशन, जीअं त सकरन में पुट हथां माउ जी क़त्ल खां पोइ वारिसनि जो मुज़ाहिरो, साज़िश तहत क़त्ल कराइण जे इल्ज़ाम, असुल जवाबदार खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। ख़बर मूजिबि सकरन में 2 ॾींहं अॻु में पुट हथां क़त्ल थियल माउ जी क़त्ल नओं रुख़ अख़्तियार करे वरितो आहे ऐं औरत जो मुड़ुस अंब मंगरार, हाजी महबूब मंगरार, गुलण मंगरार, इक़बाल मंगरार, धणी बख़्श ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब वारो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदड़ इल्ज़ाम हेठि आयो आहे त असांजे बिरादरी जे गुलाम हुसैन मंगरार जी मुंहिंजी घर वारी खे साज़िश तहत क़त्ल करायो आहे। उहो असांजे घर में ईंदो हो, मुंहिंजो पुटु एजाज़ उनखे रोकींदो हो, पर गुलाम हुसैन उनखे राह तां हटाए लाइ असांजे घर आयो ऐं मुंहिंजे पुट खे क़त्ल करण ते चाहियो। जहिड़े में मुंहिंजी घर वारी क़त्ल थी वई। हुन चयो त गुलाम हुसैन मुंहिंजी घर वारी खे क़त्ल कराइण में मुंहिंजे पुट खे गिरफ़्तार करायो आहे। हाणे हू असांजे घर ते कब्ज़ो करे मुंहिंजी नंढी न्याणी खे यरगुमाल बणाए छॾियो आहे। गुलाम हुसैन असांजो सॼो घर तबाह ऐं बर्बादु करे छॾियो आहे। हिननि SSP शहीद बेनज़ीराबाद, SHO सकंड असगर अहवान ऐं वस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त असुल जवाबदार गुलाम हुसैन आहे, उनखे गिरफ़्तार करे उनजे कब्ज़े मां मुंहिंजे घर ऐं मुंहिंजी न्याणी आज़ादु कराई वञे। पुलिस गिरफ़्तार नथी करे, असांजो इहा गुज़ारिश आहे सकरन जे DSP साहिब खे, सकरन जे SHO साहिब खे हथ वधी असां निमाणी अपील था कयूं बस वारनि अमलदारनि खे, सकरन जे SHO साहिब खे अर्ज़ु कंदासीं त गुलाम हुसैन मंगराड़ खे गिरफ़्तार करे ऐं असां ग़रीबनि सां इंसाफ़